ब्यूरो चीफ बदीन माती रिपोर्टर सिंध तरक्की पसंद पार्टी माती पारा सिंध में गाटे तोड़ महंगाई खिलाफ फुलकारा चौखा रैली कढ़ी एहतजाजी मुजाहिरो किया वियो। रैली मुख्तलिफ हंधन खां थींदे सिंध प्रेस क्लब माती पहुती। इन मौके ते अगवाननि मोहम्मद असलम महंदू, गुल मोहम्मद शाह, खालिद मक्सी, जुल्फकार शाह, एसयूपी अगवान डॉक्टर रबडिनो चांग ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध सरकार हथ वठी महंगाई करे ग़रीब आवाम खे पेट भरे खाइण जो हक़ खसे छॾियो आहे। हिकु मज़दूर ग़रीब गाटे तोड़ महंगाई में कीअं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदो आहे। असांजी हिन हथरादो महंगाई ख़िलाफ़ हुक्मराननि खे ॿुधाइण था चाहियूं त गुतारा ग़रीब ऐं मिसकीन पुरतनि ऐं हारियुनि ते रहम कयो वञे। इंसाननि ही भी इंसान आहिनि, भला ॿियो कुझु नथा कयो त घटि में घटि ग़रीब मिसकीन तबिके खां पेट भरे खाइण जो हक़ न खसियो। पंजाब में केतिरी सस्ताई आहे। सिंध में गाटे तोड़ महंगाई करे सिंधी माण्हुनि खे पिनण ते मजबूर कयो वियो आहे। गगन मकवाणा, ब्यूरो चीफ बदीन। तेल, गैस, बिजली ये समूरा महंगा कया विया आहिनि। तव्हां ॾिसो त सूरत हाल पंजाब में उहा सागुणो जेको आहे उहे सस्ता आहिनि। कहिड़ो आहे जेको असां हिते इन सॼी सूरत हाल में लोड़ियूं पिया। हिन ॾोह जी सज़ा छा असांखे बुख ऐं बदाली मिली आहे, छा हिन ॾोह जी असां जंहिं हुकूमत माण्हुनि खे वोट ॾियूं था, इलेक्शन में चाहियूं था, छा असांजा बचा बुखिया हुजनि। हीअ सॼी सूरत हाल जेका हींअर पैदा थी आहे महांगाई जी, सा इंतहाई संगीन पैदा थी आहे। इन संगीन सूरत हाल में ग़रीब मज़दूर हारी जो ऐं चङे भले सफ़ेद पोश जो जीअण जंजाल थी वियो आहे। एहतजाज जेका वफ़ाक़ जे तरफ़ां कमर तोड़ जेका आहे महंगाई उन जे ख़िलाफ़ आहे। ॾिसो त वफ़ाक़ रिकॉर्ड तोड़ हिकिड़ी महंगाई क़ाइमु कई आहे। मौजूदा पूरी जेको आहे सो दौर में कॾहिं अहिड़ी महंगाई कोन थी आहे जेका हींअर महंगाई कई आहे। असां चऊं था त असांजे जेका ही अवाम पूरा करे कोन थो सघे। ही जेका वफ़ाक़ जी नाल हिकिड़ी हुकूमत आहे जेका अंग्री इशारे ते हले पई, उहा रोज़ तव्हां ॾिसो 15 ॾींहं पेट्रोल थो वधे। पेट्रोल जे वधण सां उन में अटो, खंडु, गिहु, तेल वग़ैरह जेका बि शइ आहे अॼु ख़ुदि ई महांगी थो वञे। ऐं कुझु मनमानियूं वापारियुनि जी बि हूंदियूं आहिनि जेके तव्हां ॾिसो 130, 150, 170